आहे बालाच? छो बेमौत मरण चाहियो था? जल्दी ॿुधायो मूंखे त बालाच वारा किथे आहिनि? असांखे काई ख़बर न आहे। असांखे छॾियो साहब, असांखे को ज़रूरी कमु करणो आहे। ऐं बाक़ी असां वादा वेठा आहियूं। कमु त तव्हांजो मां पूरो कंदुसि। साईं राम करे मेरा सच तो चए, असांखे काई ख़बर न आहे बालाच वारनि जी। साहब मां चवां तो छॾे ॾियो असांखे। पखी पिंजरे में तमामु घणो फड़के थो ऐं आज़ाद थियणु चाहे थो। छो भला का ख़ासि ॻाल्हि आहे छा? साईं तूं बदनसीब जी न्याणी घरां निकिरी वई आहे। राम कर। न्याणी निकिरी वई आहे त मां छा कयां? पंहिंजो मक़सदु प्यारो आहे, पंहिंजो मक़सदु। जल्दी ॿुधायो त बालाच वारा किथे आहिनि? साईं मां मञा थो बालाच वारा मुंहिंजा सौटनि, पर हिन वक़्तु मुंहिंजो को बि उन्हनि सां तालुक़ु न आहे। राम कर। रत जो रिश्तो त आहे न मिस्री। चवंदा आहिनि त रत दांगीअ ते वरंदो आहे। जल्दी ॿुधायो मूंखे। पानी जो वक्त पूरो ऐं बे पानी में जे कॾहिं न ॿुधायो वे त तव्हांखे मौत मिलंदो। मौत छो त दो पैसो वठी मौत ॾींदो आहे। जलाल जल्दी कर त पंहिंजे भाउ जब्बार जे खून जो पलांद वठूं। छो त जेसिताईं जब्बार जे खून जो पलांद न कंदुसि तेसिताईं मूंखे सुकून कोन ईंदो। फिक्र न करियो आदावरियाम। जलाल पंहिंजे दुश्मननि सां एतिरे ताईं विढ़ंदो जेतिरे ताईं दुश्मननि जो कुमाड़ू बि न बचंदो। परू परे खां परखे पंहिंजो सॼण ऐं दुश्मन केतिरो बि परे छो न हूंदो नदा साईं, पर परू उन्हनि खे पाताल मां कढी मौत जो मंज़र ॾेखारींदो। एतिरे ताईं आराम फिटल आहे परूअ जो। उन्हनि खां त हिसाब वठंदो खून जे हिक क़तरे जो। मंठारे हा त वरियम वक़्त जो वार मजबूर करे असांखे तो वटि वठी आयो आहे। हीअ मंठार जी मोहबत आहे। वरियाम जो वेर दुश्मननि जो ढेर। नांग जा बच्चा नांग थींदा आहिनि। ईअं सम्झो त हीअ बि हिकु नांगण। इहा सोणी उन्हनि जी न, हिन वक़्तु पंहिंजी इज़त आहे। पंहिंजी जेकॾहिं हीअ इज़त आहे त पोइ इज़त उनखे झंगनि में नाहे रहाइबो। झंग खां सवाइ दिलदार वटि ॿियो दर न हुयो जिते मां हिन जूं जानियूं बचाए सघां। हा दा शहबाज खान पाण लाइ दोस्तीअ जो हथ वधाए राति दावत ते घुरायो अथसि। तव्हांखे कोई एतिराज़ त न आहे न दिलदार? जेकॾहिं हिनखे मां वॾेरे वटि साम छॾे अचां। जे शहबाज ते अव्हांखे एॾो भरोसो आहे त असांखे कोई एतिराज़ कोन्हे। हरवसे जी भित त अञा कची आहे, पर हिन वक़्त जे वाचूड़े मां निकिरण लाइ हरवसो करणो पवंदो। त पोइ ठीकु आहे। हलो त शहबाज खान ॾांहुं हलूं।
मेहरा काॾे थो वञे? ही हालत तुंहिंजी कंहिं कई? अदा गुलाम अहमद, ही मुंहिंजी हालत पुलिस वारनि कई आहे ऐं मूंखां उन्हनि नंगनि जो पतो पई पुछां जंहिंसां मुंहिंजो को बि तालुक न आहे। तालुक त रत जो रहंदो आहे मेहरा। छा मतिलब? ही मुंहिंजा हथ ॾिस मेहरा, मुंहिंजो को बि तालुक न हुजण जे बावजूद बि मुंहिंजा हथ कटिया विया आहिनि, सिर्फ़ु रत ख़ातिर मेहरा, रत ख़ातिर। हिन वक़्तु मूं वटि हिन ॻाल्हियुनि जो टाइम न आहे, सो मां हलां थो, मूंखे ज़रूरी कमु आहे। सुहिणी जी ॻोल्हा में आई? तोखे कीअं ख़बर पई त सुहिणी जी ॻोल्हा में आहियां? मूंखे त इहा बि ख़बर आहे त सुहिणी हिन वक़्तु किथे आहे। जल्दी ॿुधाए, सुहिणी किथे ऐं कंहिं वटि आहे? सुहिणी हिन वक़्तु जिते बि आहे उते सिर्फ़ु तोखे मौत मिलंदो मेहर, मौत। सुहिणी जी ॻोल्हा ख़ातिर फल मूंखे मौत अचे, पर तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए त सुहिणी हिन वक़्तु किथे आहे? इहा तो लाइ ख़ुदकुशी हूंदी जेका आउं तोखे हरगिज़ करणु न ॾींदुसि। इज़त जो जनाज़ो निकिरण खां पोइ मौत बि मुहंगो न लॻंदो आहे गुलाम अहमद। इज़त जे जनाज़े खे जीअरे करण लाइ मुंहिंजी हिकु सलाह वठ। कहिड़ी सलाह? सुहिणी हिन वक़्तु वरियाम वारनि वटि आहे ऐं हुनखे मंठार ऐं दिलदार वठी विया आहिनि। जल्द सुहिणी जी मंठार सां शादी थियण वारी आहे। सुहिणी सिर्फ़ु मेहर जी आहे, सुहिणी खे मूंखां जुदा केर बि नथो करे सघे। मेरे लोह खे लोह कटींदो आहे। मुंहिंजी सलाह मन त बालाज खां मदद वठ। मदद महणो न आहे मंठारा, बालाज वारा हूअं बि पंहिंजी रत आहिनि। पर हू आहिनि किथे? मूंखे ख़बर न आहे, पर तूं हल। कम त पको करे आयो आहे न? शाबाश खान, मुंहिंजो नालो परवानो आहे, परवानो। शम्मा जो न, सिर्फ़ु पैसे जो। कम पक्को करे आयो आहियां, 12 आना न, पूरा 32 आना। परवाना, जी कॾहिं वरियाम न भरियो पंहिंजो ख़ैर न सम्झजांइ। पैसे जी परवाह न आहे, केतिरा मिलिया अथई उन खां ॿीणा मिलंदई। पर हा, जेकॾहिं कमु न थियो तुंहिंजो मौत थींदो, मौत। परवाने जो कम कुर्बान थी, शम्मा ते न कई तो पैसे दे दे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो अचो वरियाम, वियो वियो। पर गिरी केरु आहे? ये मुंहिंजे सोट ई सोट जी मोहबत आहे, ॿियो त मुंहिंजे दुश्मन जे ख़ानदान जी आहे। मां हिनखे तो वटि साम तौर रखण लाइ वठी आयो आहियां। शहबाज खान साम खे सीने अंदर दिल वांगुरु सांडे रखंदो। पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ शहबाज खान, साम खे तिर जेतिरो तो न अचणु घुर्जे। परू परे खां परखे पंहिंजो सॼण ऐं दुश्मन। शहबाज, सोणीअ खे हवेली अंदरि मोकिल त पोइ जीअं महफ़िल रंगीन थिए। परवाना, छोकिरी खे बाबा हवेली वठी हल। मंठार, मां अकेली? मंठारा, तूं फिक्र न कर, सोणी खे अंदरि वञण ॾे। मंठार, मुंहिंजी दिलि अलाए छो घबराए रही आहे। सुहिणी, तुंहिंजो हिते रहणु ठीकु आहे, तुंहिंजा बाम अजाया आहिनि। मरियम चइबो त शहबाज जे हथ वधाइण ते वरी आयो आहे। दुश्मन खे मात ॾियण लाइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिलणु तमामु ज़रूरी आहे, न त दुश्मन खे ख़तम
कोन करे सघंदासीं। हेॾी वॾी ख़ुशी मिलण खां पोइ को जशन न थींदो छा? अखियूं ॿियान अखियूं पर अखि अखि में आ फेरो, हिकिड़ियूं सॼणा पोइ रखिल ॿियो हक़ विझन वेरो, मदाई ऐं मेरो असर न अचे अखि में। सुहिणा मोर ॻाल्हियूं खोड़ राति कंदासीं वेही, राति कंदासीं वेही, आई तूं पर ॾेही राति कंदासीं वेही, आई तूं पर ॾेही। सुहिणा मोर ॻाल्हियूं खोड़ राति कंदासीं वेही, सुहिणा मोर ॻाल्हियूं खोड़ राति कंदासीं वेही, छा सोचे रहियो आहीं शहबाज खान? ये छोकरी केर आहे? अदा साईं मुझे वाता लफ़्ज़ नथा निकिरनि त मां तव्हांखे कीअं ॿुधायां त मां छा सोचे रहियो आहियां। ही छोकिरी वरियाम वारा मूंखे साम ॾेई विया आहिनि। पोइ तूं छो परेशान आहीं? शहबाज, तूं मुंहिंजो भाउ आहीं। ये सारी मिल्कियत तुंहिंजी आहे। इन करे मूं तुंहिंजो नालो शहबाज रखियो आहे। शहबाज ऐं शहबाज कॾहिं बि घुरी शिकार न कंदो आहे। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? अदा साईं, साम ॾाढी सुहिणी आहे, जंहिंजी सूंह मुंहिंजे सीने खे साड़े थी। अदा साईं, त पोइ तोखे कंहिं रोकियो आहे? वॾी शिकार कर। पर अदा साईं, हू त तव्हांजे दोस्त जी ॾिनल साम आहे। हाकिम खान पाण हुक्मरान आहे। ये सभु रांदीका आहिनि। ये साम्हूं असां वटि ईंदियूं इन लाइ आहिनि त असीं ऐश करियूं। शहबाज खान, वञी शिकार कर, शिकार कर। सब समझिए मदा साईं, सब समझिए।